नाज़िर, मुल्क में कोरोना वायरस 57 ॼणनि खां हयाती खसे वरिती आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेरठ वीडियो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा अपडेट साईं? जी, नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर जेके अॼु गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि जारी कया आहिनि, उन मुताबिक़ 57 ॼणनि जो मौत रिपोर्ट थियूं आहिनि गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि पूरे मुल्क में। ऐं 17 ॼणनि जूं जेके मौत रिपोर्ट थियूं आहिनि उहे वेंटिलेटर ते उहे पेशेंट आहे उन्हनि जो मौत थियूं आहिनि। इन सां गॾोगॾु टेस्ट जेके पॉज़िटिव आया आहिनि उन्हनि जो अंग अखर आहे 3060, जॾहिं त 57 ॼणनि जी जेके रिपोर्ट थियूं आहिनि इन्हनि में इहो ॿुधायो वियो आहे त हॉस्पिटल्स में वेंटिलेटर ऑक्सीजन बेड ते इहे पेशेंट मौजूदु आहे जिन जो मौत थियूं आहिनि। इन सां गॾोगॾु इहो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त एक्टिव जेके केसिस आहिनि उनजी तादाद हिन वक़्तु जेकी गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि अंग अखरनि मुताबिक़ 62,917 थी चुकी आहे। पूरे मुल्क में तक़रीबन 639 हॉस्पिटलनि जेकी कोरोना जी ट्रीटमेंट करे रहिया आहिनि। मां इहो ॿुधाईंदो हलंदुमि नाज़रीन खे, कुझु देरि पहिरीं माउन ख़ुसूसी सिहत इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ हॉस्पिटलनि जो उन्हनि जेको आहे अचानक दौरो कयो आहे मरीज़नि खे जेकी मिलंदड़ जेकी सहूलियतूं आहिनि उन बाबति मरीज़नि खां मालूम कयो आहे, इन्हनि जे वार्डनि जो दौरो कयो आहे। ऐं ख़ासि तौर ते वैक्सीन सेंटर जेके पिम्स हॉस्पिटल में इन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ जेके हॉस्पिटल्स आहिनि जंहिंमें बाराको वारो जेको हॉस्पिटल उते वैक्सीन सेंटर आहिनि उते बि स्पेशल पंहिंजो विज़िट कयो आहे। अवाम खे कोरोना खां बचण जे हवाले सां SOPs ते अमल दरामद करण ते बि ज़ोर पियो आहे। डॉक्टर फैसल इहो बि चयो आहे त हिन वक़्तु कोरोना जी जेकी लहर आहे उनखे मुंहुं ॾियण जे लाइ तमामु क़ौम खे गॾिजी कमु करणो पवंदो ऐं इन सां गॾु SOPs ते अमल करणो पवंदो ऐं ताकी उहे जेकी कोरोना जी जेकी टी लहर आहे उनखे क़ाबू करे सघिजे। अस्पतालनि में जेकी जदीद टेक्नोलॉजी आणण जे हवाले सां बि डॉक्टर फैसल इहो इज़हार ख़्यालु कयो त जदीद टेक्नोलॉजी आंदी वेंदी ताकी मरीज़नि खे जेकी सहूलियात आहे वधि खां वधि मिली सघनि। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।